राजकोट SUP जे वफ़द जी SHO सां मुलाक़ात। सिंध यूनाइटेड पार्टी जो वफ़द SHO ए सेक्शन अख्तर हुसैन अबड़ो सां अॻवानी पठाणनि जे नेकाली वारे मामले ते मुलाक़ात कंदे ब्रीफिंग ॾिनी त अञा बि काफ़ी सारा धारियां शहर में आबाद आहिनि ऐं पहिरीं कार्रवाई खां पोइ हू लिकी पिया विया आहिनि ऐं उन्हनि खे लिकाइण में शहर जे कुझु विकाऊ वॾेरनि ऐं कुझु शहर दुश्मन माण्हुनि जे हथ आहे जेके धारियनि खे पंहिंजे ओताकुनि ऐं जायुनि में लिकाए वेठा आहिनि। उन ई मौक़े ते SHO अख्तर हुसैन अबड़ो सिंध यूनाइटेड पार्टी जे दोस्तनि रमीज़ राजा चुनियो, हमल खुश्क, अलदाद खुश्क, अख्तियार जमाली, आमिर खुश्क, फयाज़ मीरजत, मास्तर अल्ताफ़ सूमरो, सिकंदर खुश्क खे यकीन ॾियारायो त हिक बि अॻवानी पठाण खे या उन जे सपोर्ट कंदड़नि खे न बख़्शियो वेंदो। तव्हां निशानदेही कयो, असां सख़्त ऑपरेशन कंदासीं। पुलिस ऑफिसरनि जी अहिड़े जरतमंद कार्रवाई खे सिंध यूनाइटेड पार्टी जे दोस्तनि साराईंदे चयो त इंशाअल्लाह हिन धारे आबादी वारे ऑपरेशन में तव्हां सां साथ ॾेई धारियनि खे निकाली ॾिनी वेंदी।